अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल दुलाब जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त मुराद जेको आहे सो पंहिंजे भाउ खे चवंदो त मां सौट खे माफ़ु कयो आहे, सिर्फ़ु चाचा जे करे मां हुनखे माफ़ु कयो आहे, बाक़ी जेके हुन जूं ग़लतियूं आहिनि उहे माफ़ु करण जहिड़ियूं न आहिनि, छो जो हू असांजी जेको आहे सो घर जी इज़त खे भॼायो ऐं असांजी इज़त खे जेको आहे सो पूरे ॻोठ में उन जेको आहे सो बदनाम करे छॾियो। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कूंज जेको आहे सो ईंदड़ नई एपिसोड में वॾेरे खे चवंदी त जेकॾहिं तव्हां खां हू ॾाढा थी वञनि ऐं तव्हां सम्झो था त असां उन्हनि खे मुंहुं न ॾाई सघंदासीं त तव्हां मूंखे हुननि जे हवाले न कजो, बहरहाल तव्हां मूंखे उतां रस्तो ॾिजो जीअं मां उतां निकिरी वञा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो राज़न ऐं ककर वारा ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾेखारियो वेंदो त उहो जेको आहे सो ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सोडल पंहिंजे दोस्त खे चवंदो त हाणे तूं वञ, तोखे इजाज़त आहे, ईअं न थिए जो तूं मुंहिंजे करे मारिजी वञी ऐं तुंहिंजा जेको आहे सो घर वारा मूंखे जेको आहे सो मलामत कनि त तुंहिंजे करे असांजो जेको आहे सो कुंदर पुटु मारिजी चुको आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो हिन ड्रामे ऐं टे तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंसूर ख़ान जे मथां जेको केस लॻल आहे उहो उन ते केस ख़तमु न थींदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो राज़न वारा केस सां हथु न खणंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीर शाहनवाज़ ख़ान चाहींदो त जेको आहे सो मंसूर खे फांसी अची वञे, बहरहाल जेको आहे सो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंसूर जी जेका माउ हूंदी उहा वधि में वधि कोशिशि कंदी आहे, वकीलनि सां ॻाल्हाईंदी ऐं तमामु जल्द तव्हांखे ॾेखारियो वेंदो त मंसूर ख़ान खे आज़ादु करे छॾींदा। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट सेक्शन में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं इन वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।